غلام ہو جائے کہنے جا رہے ہیں اربا جنا تمام لمبو پندو 11 بجے موٹم صبح جو رہا تم قریب درود شریف بڑی محبت نسبت پیار سان سرکار مدینہ تے ایک مرتبہ درود موکلیو اللہ تعالیٰ آتے پنجدہ رحمت موکلی دو اللہم صلی علی سیدنا محمد النبی الامی الطاہر المطہر وعلی آلہ وسلم الحمدللہ الحمدللہ رب العالمین والعاقبۃ للمتقین الصلاة والسلام على سید الانبیاء والمرسلین اما بعد اعوذ باللہ من الشیطان الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم یا ایوہ النبی انا ارسلناک شاہدا انا ارسلناک شاہدا ومبشرا ونذیرا وداعیا الی اللہ بإذنہ وسراجا منیرا تمام حمد و ثنا تعریف اللہ پاک اللہ ہے جیکو مالک خالق ثنا جے لائق کا چنجو شان بے مثل بے مثالیا چین شان میں کو شریک ناہی انہیں جو ملکا انہیں جی مخلوقا وہی مالکا وہی خالقا وہی معبودا وہی مقصودا جائیں اللہ پانجی قدرت سان ساری کائنات کے کنت امر سان پیدا فرمایو بے شمار جن جو کو شمار آہے ہی نہ بے شمار صلاة و سلام مجھے آقا مہربان نبی امت والی نبی غمخار نبی لجپال نبی جی ذات متھا جائیں پیارے حبیبن کریم جی آمن تشریف جو احسان اللہ تعالیٰ خاص مومنن جے متھا فرمایو سرکار جی نبوت ساری کائنات لایا جہاں جاتے خدا جی خدائیا اتے مجھے آقا جی مصطفیٰ حضور جی آمن جو احسان شاہ ملیو ایمان ملیو قرآن ملیو رمضان ملیو رحمان ملیو یا ذات دنیا میں قرب جو قدم نہ فرمائے ہاں اللہ تعالیٰ نے کائنات کے پیدا نہ کرے ہاں اما آج وڈا خوش نصیب آئے ایک اہری کرماری محفل ہے جن میں ذکر خدا ذکر مصطفیٰ بیان تھی رہو
یہ उहा महफ़िल आहे हिन वक़्तु हिन महफ़िल जे मथां अल्लाह जा फ़रिश्ता कतार में कतार जेके कतारूं आसमान जे किनारे सां पहुची रहियूं आहिनि इहे सभई मलाइका अव्हां जे लाइ दुआ घुरी रहिया आहिनि छो त हिन वक़्तु जी हालात जेका दुनिया में हली रही आहे ॾिसी रहिया हो ॿुधी रहिया हो हर गुनाह इंतिहा ते पहुतो आहे अहिड़े वक़्त में तव्हां पंहिंजा क़ीमती वक़्त सीड़ाए घर अल्लाह जे हवाले करे हिकु हक़ सच वारी महफ़िल में जेका महफ़िल ईमानी नूरानी रूहानी क़ुरानी महफ़िल आहे असांखे पंहिंजे पुनल में पक आहे को बि बंदो ख़ाली न मोटंदो हीअ उहा महफ़िल आहे जंहिंजे लाइ अल्लाह ताला फरमायो आहे ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फ़िरु ज़ुनूब जमीआ ऐं मुंहिंजा बंदा मुंहिंजी रहमत खां नाउमीद न थी अचणु तुंहिंजो कमु सॾणु तुंहिंजो कमु दुआ करणु तुंहिंजो कमु तुंहिंजा अॻियां पोयां बख़्शण गुनाह मां अल्लाह जो कमु आहे दुआ घुरो इहा बि दुआ हुजे त हिन वक़्तु असांजा आवाज़ असांजा सॾ अल्लाह ताला मदीने तैयबा में पहुचाए आमीन जॾहिं हीअ आवाज़ असांजा सरकार जी बारगाह में पहुचंदा मुंहिंजो दिलबर को माल जो हरीस आहे को दुनिया जो हरीस आहे मुंहिंजो दिलबर पंहिंजी उम्मत जो हरीस आहे ओ हरीस नदी पंहिंजा कुर्बान हथड़ा मथे खणी मिठे माल खे सॾींदो अर्ज़ु कंदो त मुंहिंजा मौला इन आइलनि जी पाण आमीन मुंहिंजी हालात खां बख़ूबी वाक़ुफ़ न आहियो तमामु तकलीफ़ जी हालत आहे गुज़िरियल अरबा ते सुईअ में प्रोग्राम हुजे 2 लख माण्हू मौजूदु हुआ सफ़र लंबो हो डॉक्टर मनो के शाह साहब तकलीफ़ तमामु घणी आहे वेंदो अल्लाह कंदो ख़ैर सां मोटी ईंदो पर अव्हांजो वञणु हिन वक़्तु पंहिंजे सिहत लाइ चङो न आहे जुमे खां वठी मां बिस्तरे दाख़िल आहियां हिन पासे माण्हुनि ते ॻाल्हाइण थियो दोस्तनि सां ॾाढा दोस्त परेशान थी रहिया बसि मालिक साईं करम फरमायो जहिड़ी तरह अव्हांजे मथां ही करम थियो आहे हिन हक़ सच वारी महफ़िल में शरीक थिया हो हे गुनहगार पंहिंजे सिर ते गुनाहनि जा ॿार खणी हिन महफ़िल में शरीक थियो हिन आजिज़ अव्हांजे साम्हूं हिकु आयत करी कलाम पाक मां तिलावत कई अथमि हिन आयत में निदा या फलां सॾु कबो आहे ए फलाणा नालो वठी त अल्लाह ताला पंहिंजे प्यारे हबीब खे निदा थो फरमाए या अय्युहन नबी नबीअ जी माना आहे ख़बर ॾियण वारो ए ग़ैब जे ख़बर ॾियण वारा नबी आलिमुल ग़ैब फला युज़हिरु अला ग़ैबिही अहदा इल्ला मन इर्तदा मिन रसूल अल्लाह ताला फरमाए थो मां ई आलिमुल ग़ैब आहियां कंहिं हिक जे मथां इल्मु ग़ैब जो नथो ज़ाहिर कयां मगर जंहिं रसूल खां राज़ी रहां उन खे इल्मु ग़ैब जो अता कयां उहो कहिड़ो मोमिन आहे जो इहा चवंदो त मुस्तफ़ा खां अलाह नाराज़ आहे जंहिंजे मुहाबिक़ काइनात पैदा थी रदी अल्लाह अन्हुम व रदू अन्हु उन्हनि जे ग़ुलामनि लाइ वाइदो आहे त मां जा हबीब जा ग़ुलाम मां अव्हां खां राज़ी आहियां तव्हां मां खां बि राज़ी रहो या अय्युहन नबी ए ग़ैब जे ख़बर ॾियण वारा नबी ग़ैब जी माना आहे कुझु सियासत जे किताबनि में
مشہور واقعہ علماء دین تھی سکے تو موجود ہوندا ایک مدرسے میں یہ درس دئی رہا ہے جکا جنگ شام میں تھیا جنگ موتا مشہور جنگ ہے انہی جنگ میں حضور سائیں جن پان شریک نہ تھا پانچ غلامن کے موکلیو جنگ جو علم سیدنا زید کے دینا زید یہ علم ہاتھ میں کھڑ پان سرکار مدینہ چند صحابن سانگر جی مجلسری میں بھی رہا ہے یعنی اصحابن جو شام میں پچل تھے سبانے تھے انہی میدان تھے بڑی دھری آئی جنگ ہلے تھے ہلندے ہلندے پان کریمن فرمایو تا پانجے بھا زید اللہ دعا کرو مخرج جی شہید تھو آئی کاتھے مدینہ المنور کاتھے شام اتے دیدہ پچھتے مدینہ جے مورد سبحان اللہ ہانے علم جعفر جے ہتھ میں جنگ کے زور سالے تھے دیر کا بعد سرکار مدینہ فرمایو تا پانجے بھا جعفر اللہ دعا کرو مخرج جی وہ شہید تھو آئی صحابن دعا گھری دیر کھاں بعد فرمایوں تا ہانے علم خالد جاتا میں کچھ عرصے کھاں بعد سرکار فرمائے اما سبنے کے مبارکہ جنگ جاتا میں آئے جنگ میں حق جا نعرہ لگی آئے تا بدھانو ایہو آئے تا بعض بندہ پانچ کتابن میں آنن تھا عجب انن جا آواز ہلندہ رہن تھا تا محبوبن کے علم غیب جانا ہے کاتھے شام کاتھے مدینہ المنور بیٹھو سائیں مسجد شریف میں شام جا حوال بدھا رہے ہوا جے اتے دید دلبر جی پہنچے تھی ہتے بھی پہنچی ہے بے شک ہتے بھی پہنچی ہے اسان جو ایمان عقیدہ ہے ہن وقت کافی جماعت ہن پجال میں موجود ہے تہاں کے بر وقتی آئیز ایہو عرض کیو ایک مرتبہ درود شریف سرکار دے مکلیو یہ مالکان جو کرم جو اہلے وقت میں تہاں جے محمد آواز درود نکلی رہے ہوا یہ اوہو درود پان فرمان تھا ہکرا اوہے بندہ ہیں جن جی دل اسان جی محبت کا خالی اے ہونے جی زبان درود میں رکو ہلے تھی کوئی وہ درود ملائکہ پہچان تھا بیا اوہے آہن جن جی دل میں اسان جی محبت پانجی جان کھا ودھیک اسان جی محبت پانجے والدین کھا ودھیک اسان جی محبت پانجی اولاد کھا ودھیک اسان جی محبت والناس اجمعین جے کے بھی انسانن انن کھا ودھیک ایہو درود اسماء و صلاة اہل محبتی و عارفم انن جو درود اسان بدھوں بھی تھا انہوں نے کہا سجانو سبحان اللہ تاں خوش رہو اج اوہاں سرکار جے نظر جے ساموں آئے ہو اللہ پاک چینی طرف گا پرن جے ساموں آموں سجے کھبے باطل پردہ کھڑے شریعن حضور جن جو قیام گنبد خرامیا مگر ہتے بھی دید دل پر جی پاچی ہو سبحان اللہ ہمیں خوش نصیبہ ہو بڑی خوشی کہو اللہ پاک سب تو کرے یا ایوہ النبیو تکلیف تو آدھو اِنَّا أَرْسَلْنَاكَ شَاهِدًا شاہد شہادت کھاں یا مشاہدے کھاں اے بنی جہانن جے مشاہدے کلامارا نبی اللہ پاک پیارے حبیب کے بنی جہانن جے مشاہدے کلامارا نبی کرے موکلو نبی جو علم نبی جو تصرف سجی کائنات میں جاری ہے بے شک
وَعَلَّمَكَ مَا لَمْ تَكُنْ تَعْلَمْ وَكَانَ فَضْلُ اللَّهِ عَلَيْكَ عَظِيمًا. جو علم تو کھے نہ ہویو یا جانا تو کھے نہیں اساں تو کھے جانا ہے. سبحان اللہ. ہانے وہ بندہ بدھائن نبی سائیں جان میں کہی شے نہ ہے. غلط قرآن پاک گواہ ہے وَكَانَ فَضْلُ اللَّهِ عَلَيْكَ عَظِيمًا. تو جے متھا اللہ جو عظیم فضل جا تو نہ جانندے ہیں کہ جی کا خبر تو کھے نہیں جو علم تو کھے نہ ہو اساں تو کھے سمجھا ہے. اساں جو ایمان قرآن گواہ تحت صلاۃ عرش مولا تائیں مصطفیٰ جو علم آہے نبی پاک ہر مومن کے ہر غلام کے ہر جائے کے اللہ جی اساں نصیب. نعرہ تکبیر، نعرہ رسالت، نعرہ تحقیق، نعرہ حیدری. مرشد حسین غلام ہے، غلام ہے، غلام ہے، غلام ہے. غلامی رسول میں، غلامی رسول میں نہ ہو جو عشق مصطفیٰ، نہ ہو جو عشق مصطفیٰ. سیدی مرشدی یا نبی، سمجھو، سیدی مرشدی یا نبی، یا نبی سیدی مرشدی. سیدنا جابر سبحان ہی عشق جی گال ہے محبت جو مسئلہ ہوا جکا محبت نا چیز کے چیز کندی ہے یہ اوہا محبت انہی جائے تے پہنچائے یا تے بیان چھپائے. سیدنا جابر رضی اللہ تعالی عنہ سرکار جو سچو غلام سچو صحابی ہے پانچی گھرواری سان صلاح کے دل گھرے تھی سرکار کے دعوت کے کچھ آئے گھر میں بی بی جواب لے تھی کہ سیر با جبن جو پیو ننڑو پہروں چند صحابی اچھن انگڑ کے سائیں او جا رہے ہی گھر میں صلاح کرے حضور جی بارگاہ میں حاضر تھو سلام لینا حضور جواب لینا عرض کیوں یا رسول اللہ پیدا کبھی امی مجھے دعوت قبول اور میں قبول وقت سرکار مقرر کیو پان انہیں فرمایا کہ تونجی گھر واری اٹو گوہے رکھے مانی نہ پچائے اساں ایندہ سے وہ مانی پچائیں دی ویندی تمہاں تقسیم کندو واللہ موتی وانا قاسم. اللہ سائیں جو محبوب فرمائے تو اللہ جی مجھے مطا عطا ہے میں انہیں کا تقسیم کان تو ونڈیاں تو ورایاں تو اللہ دیندڑا مصطفیٰ وڈیندڑا نبی جا شکا یارہ بھوٹا. سبحان اللہ، چاہو سبحان اللہ، سبحان اللہ، ہاتھ کھڑی چاہو سبحان اللہ. میرا نبی، میرا نبی، ہمارا نبی، یہاں کا نبی، وہاں کا نبی. انہیں پہلوں کے تکبیر دئی گوشت تیار کرے حدکار دے روانو تھو پویوں مائی جابر کے مفرد دا وڈے ڈٹھو تو بابے ہنے کیوں ماں بھی ادھے گئینے کیا یہ تا خبر نہ دم نکری ویندو انہیں کاتی جو ہلائی تو پہرین شریع سائی سروانی پڑے پڑے ماں ڈٹھو پی پٹر جے پویوں پئی بچڑو جائے تے چڑھو مائی بھی جائے تے چڑھی بچے ٹرپ دنو ٹرپ دنو سا ڈاٹو بھجی پئی دن نکری بھئی لاش سامو کیا اکھر میں گوڑو کورے سبحان اللہ. جابر کے چھڑے تھی جابر سرکار دی آمن دیا داہ نہ کجائیں گوڑو نہ گاڑ جائیں حضور جا قدم اسان جے گھر میں پہنچن تھا اسان جے گھر کے وہ جاری دو ویندو تیرے تام جارت کو نبی سن صلاح کیا حضور جی خدمت میں آئیو یا رسول اللہ تام تیارا پانا اچھا غلام میں پویوں یا صحابی پویوں ہیں صرف بس صحابی وہی رہا پٹریس کو صحابی موجود ہیں پان نیارے فرماتا جابر
तुंहिंजा बचड़ा हिन कचहरी में कोन्हनि हाणे जाबिर वञे काॾे जे ॻाल्हाए थो सच हज़ूर ते बार थो पहुचे हिनखे इहा ख़बर कोन्हे त हज़ूर दिलनि जो मालिक आहे राधा खे ॼाणण वारो आहे जे ॻाल्हाए थो कूड़ बि वॾी ॻाल्हि आहे या रसूलल्लाह आराम में आहे आराम में फरमा त न असां सां गॾु मानी खाई माई जखन मां घोड़ा वेही हलिया फरमाइनि था माई छो थी रहे साईं ख़ुदा तव्हांखे ॼाणायो आहे हे वाक़ई मां सां थियो आहे पाण फरमाइनि था बचड़ा किथे आहिनि साईं अंदरि कोठी में सुतल आहिनि अछो कपिड़ो मथां पियो आहे माई साईं खे बचन जे मथां वठी आई पाण कपिड़े खे लाहे इशारो कनि था कुम बेज़िनिल्लाह उथो अल्लाह जो हुक्म सां बेजान खे जान ईंदी वई आहे ॿई बचड़ा उथी वेठा आहिनि सरकार सां गॾिजी ताम खाए हे हज़ूर जी ताक़त आहे यादि रखो बैन बुरहान मुइज़ात कमालात जेके बयान थींदा रहंदा सभु ख़ुदा जी अता आहे ज़ाती का भी शइ कान्हे का हरो भरो मुला छता थी पान कुफर कुफर न है ये खुदा जी अता है खुदा मुझे नबी के नवाज़ियो आहे 1,24,000 अंबिया सलाम जो शान एक तरफ आहे ही हर पैगंबर का शान आला है बाला है सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह हिया मोहब्बत हिया इश्क जो ना चीज़ के चीज़ कंदो आहे सैयदना बिलाल तव्हां ॿुधो शक्ल जो साधो ज़ात जो बातो हाँ ज़बान जो बातो ज़ात जो हबशी हिन खे ख़बर पई मक्के जे फतेह थियण खां बाद हिकु जवान आयो आहे जेको नबूअ जी दावा करे थो मक्को में फतेह थी वियो आहे ॾिसांसि त वञी छा थो चवे छा थो ॿुधाए तॾहिं हज़ूर जे साम्हूं आयो नज़र चहिरे पाक ते पहुती ला उक़्सिमु बिहाज़ल बलद व अंत हिल्लु बिहाज़ल बलद हिन अमर वारे शहर जो कसम छो व अंत तुंहिंजो क़याम तूं रहे तो ख़ुदा नबी जे सदके नबी जे माले मक्के जो कसम थो करे बैतुल्लाह ख़ुदा न फरमायो व अंत तुंहिंजो रहणो थिए थो तॾहिं मां ख़ुदा मक्के जो सुभान अल्लाह केतिरे शान आला वाला आहे जॾहिं बिलाल जी नज़र सरकार जे पाक चेहरे ते पहुती दाह करे किरी पियो बेहोश होश न आयो देर खां बाद मुंहुं मथे करे उथी वेठो चंद पंहिंजा अज़ीज़ क़रीब या रिश्तेदार या उहे जंहिं ख़रीद कयो मथां ते बीठा एॾी तकलीफ़ ॾिनोसि जो वरी बेहोश थी किरी पियो आख़िर देर खां बाद होश में आयो लालचान था कंहिंजी नथो ॿुधे हुनजो मालिक जंहिं ख़रीद कयो बिलाल इहो तरफ़ छॾ तूं जेको घुरे थो पियो तोखे सुहिणी औरत शादी करायूं घर भलो ठाराइजे फरमाइनि था मां त इन दर ते विकामजी चुको आहियां मूंखे ॿिदर जी कहिड़ी ज़रूरत उहो बिलाल ज़हर वारी निमाज़ जो वक़्तु आहे पान फरमायो ऐं बिलाल काथे आहे ख़िदमत में हाज़िर थियो फरमायो त बिलाल या रसूल अल्लाह बिलाल अज़ान दे मुंहिंजा करीम आओ काथे बि हा फरमायो बैतुल्लाह जे छित जे मथां बि ही बांधल हुकुम मूजिब बिलाल उते वञी बीठो आहे हाणे बिलाल मुंझी पियो अज़ान में ताख़िर के तो मदीने तैयबा में हुयमि त अज़ान वारे वक़्त मुंहिंजो मुंहुं बैतुल्लाह ॾे ख़ुदि सरकार छित मथां बीहारियो आहे बैतुल्लाह जे मथां बि हा हाणे काॾे मुंहुं करे अज़ान चवां पाण मां त बिलाल देरि छो कई थी मुंहिंजा महबूब तव्हां त ॼाणो था पिया ही मसइलो आहे हाणे काॾे मुंहुं कयां पाण सरकार रुख अनवर खे फेराए बिलाल ॾे मुंहुं करे फरमाए थो बिलाल अॼु असां ॾे मुंहुं सुभान अल्लाह चेहरो मदीने जे मुंहुं जो अख
تکلیف بلا جی ہونا شان ہے وقتا عرض کم عشق نا چیز کے چیز کندوا عشق انہی مقام تے پہنچائے جاتے بھی وہ پاچی نہ چھے تھو یہ ان ہیرے دور میں تون جو اچن بھی ایک عشق آئے ایک محبت آئے جو اساں پورا نا چیز نکے خدا چیز بنائے ہوا پتہ نویفل میں ذکر خدا ذکر رحمت بے شک دعا کرو سانجائے وقت قبول تھن اجا سانجا آواز سرکار مدینہ جی بارگاہ میں چاو شامل تھن سبھی چو آمین آمین یا ایوہ النبیو اے غیب جے خبر دینا والا نبی انا ارسلناک شاہدا شاہدا ومبشرا ومبشرا ونذیرا ہر نبی اللہ جو گواہ رحمت جو بشیرہ اے عذاب جو نذیرہ انہن جی یا گواہی عینی نہ ہے بدھل گواہی مجھے دل بر دی عینی گواہی انہن بدھی گواہی دنی مجھے دل بر دیدار مٹھے مالک جو کرے گواہی دنی جنت کے دکھاؤں جنب کے دکھاؤں ہر ایک جو بشت دکھاؤں تیرے میراج والی رات موٹی آیا ہے تو ایک صدے فرمایا تھا تم بھی جنتیاں تم بھی جنتیاں تم بھی جنتیاں یہ مجھے نبی جی دیدہ یہ اتنے نبی سائی کا خبر پہ تھی تو یہ خبر نبی کے پیجی ویا مبارک ہے کہ سچے عشق سایا ہیں انہیں کہ بن دل بر سنیا سبحان اللہ اسماء صلات اہل محبتی اسا بدھوں تا درود اہل محبت وارن جو انہیں کہ سنیا رہا نبی پاک تو کہ سنانے تو یہ ذات جو بروحیہ اے جمالیہ اے عمرانیہ اے ذات جو آئے کاتے سرکار جو قیام کاتے اے شہر دل بر سبن کے لسی رہے سبحان مبارکہ واقعہ خیر مبارک تکتی علی خدا فرمائے تو وَدَاعِيًا إِلَى اللَّهِ بِإِذْنِهِ اللہ حکم سا تو اللہ کے فرینڈنا کہہ سدو نبی جو لا الہ الا اللہ جو لا الہ الا اللہ محمد رسول اللہ اللہ سرکار مدینہ خدا جی معرفت جو دلیل یا ایوہ الناس انا قد جاکم برہان من ربکم وانزلنا علیکم نورا مبینا اے انسانو تہانے برہان دلیل حق جو دلیلہ معرفت دہیرہ کہر محمد مصطفیٰ دلیل دعوالا دلیل ہوں دعا کہ دلیل صحیح دعویٰ سچیا کہ دلیل میں پھیر پھارا دعویٰ کوڑیا اجو کا نبھاگا حضور جائے انہی دلیل جا انکاری ہے وہ کیے چبے تو وہ کیے جائے تو یہ خبر نہ ہے پتو نہ ہے اور اندھا نبی سائنین خدا جی وحدان جو دلیل جو فرماتا صحیح سچا دلیل تو جو سچوا دعویٰ بھی سچیا دلیل کے کوڑو کریں تو کوڑو کوڑے جو پٹھو ہے جو سچا ہے لیکن دلیل کے سچو سبحان اللہ جو سبحان اللہ سبحان اللہ سبحان اللہ وَدَاعِيًا إِلَى اللَّهِ بِإِذْنِهِ وَسِرَاجًا مُنِيرًا تو روشن سجا سجا سنا خدا تشبیت ہو دے پر سجا میں بطاقت ناہن دل واری اوند ہے کہ روشن کرے قبر واری اوند ہے کہ روشن کرے اے وہاں پاک نظر آ جن جو اجالو دل میں بھی پہنچے تو جن جو اجالو قبر میں بھی پہنچے تو دوستو یہ محفل کا معمولی نہ تقریبا یہ حالت تھا انہاں کے کلاک با 3 4 5 کھنتا اللہ جے فضل سا مکھ یاد جا وہ وقت بھی یاد جا یہ منجو فرزن آئے ہو شاید کرنے 6 کلاک معنی مسئلہ تے گھر آئے نماز بے پاری جی 12:30 پڑھے نم مولی بنن جایا خدا جو کرم خدا جی قدرت دیکھے پاجو کرے دیکھے پراؤ کرے
गुफ़्त के पहिरें सां ई हिकिड़े जी नड़ी बंदि थी वई तव्हांजो 10 मिंटनि जे अंदरि 9 जी नड़ी बंदि थी वई बेशक तकीर कंदे कंदे सिज में 12 या 14 मिंट हा मग़रिब में मां दुआ घुरी आहे 3 पाई नमाज़ पढ़ियमि त मग़रिब जो वक़्तु अची वियो कॾहिं त उहे वक़्तु हा अल्लाह जे फज़लो करम सां हुननि 15 देगियूं भत जो रंधियो चांवरनि जो उन वक़्तु जेके कम कंदड़ हा तिन खे इहा ख़बर रही त असां बि ताम तयारु कयो हालांकि सभु कुझु मौजूदु हो सॾु करे हिकु दोस्त खां मां पुछियो त लंगर तयारु आहे वक़्तु पोयो आहे हाणे दुआ घुरूं था साईं लंगर सां कोन कयो आहे वॾी ग़लती कई अथई हुननि यकदमि हथ सां मिर्चनि खे मुड़े सड़े हिकु देग मस तयारु कई जॾहिं मानी जो वक़्तु आयो ऐं हो नव मोली चुप करे वेही रहिया सभु उहे असां जा आया ईंदा विया मैदान भरिजी वियो मानी जो वक़्तु थियो निमाज़ खां बाद में त उहा हिकु देग सभिनि खाधी अञा भत बची सुभान अल्लाह इहा सचनि सां मालिक जो करम सचनि जो ताम कॾहिं न खुटंदो आहे अॼु साहिब दावत खे मुबारक आहे त महबूबनि जे मोहबत में कदम रखी कदम खे वधाए जो हस्ब ताक़त पंहिंजे घरों ख़र्च कयो थियनि तयारु कयो थियो उमेद आहे तव्हांजो ख़र्च बारगाह साल में क़बूल ई आमीन आमीन तव्हांजी बहादुरी क़बूल ई क़बूल अॼु हीअ जाइ मोटण जी न आहे हीअ जाइ क़बूल थियण जी आहे अॼु तुंहिंजे लाइ ख़ुदा जा मलाक बि रहमत जूं दुआयूं घुरनि था तोखे मुबारक आहे तूं जन्नती आहे आमीन आमीन दोस्तो तकलीफ़ आहे नथो ॻाल्हाए सघां गंज थी आहे मुंहिंजा तव्हांजी मोहबत खे ॾिसी दिलि ॾाढी ख़ुशि थी आहे गरम हवा घुरी रही आहे तेज़ सिज आहे अल्लाह जे फज़ल सां को बि हमें का चुरुप कान का के हेॾो ॿधियूं बीठा के हेॾो ॿधियूं बीठा के साम्हूं वेठा आहिनि के बीठा आहिनि जीअं वेठा आहिनि तीअं वेठा आहिनि जीअं बीठा आहिनि तीअं बीठा आहिनि चुरुप कान्हे का ही छा आहे इश्क़ मुस्तफ़ा जंहिंजी दिलि में इश्क़ नबी आहे उनजो कदम अॻिते वेंदो पोइते न बेशक तव्हांजो कदम अॻिते आहे तव्हांजो ईमान कामिल आहे त ईमान मुक़दम आहे अमल मुअख़र आहे हिन आयत में या अय्युहल्लज़ीना आमनू वअमिलुस सालिहात या अय्युहल्लज़ीना आमनू वअक़ीमुस सलात या अय्युहल्लज़ीना आमनू वआतुज़ ज़कात अॻ में ईमान पोइ अमल ईमान मुक़दम आहे अमल मुअख़र आहे जे ईमान सही आहे त अमल क़बूल आहे ईमान में नुक़्स आहे तुंहिंजो को अमल क़बूल न आहे ईमान उन्हनि जो क़बूल आहे जंहिंखे सरकार सां मोहबत आहे हाणे ईमान कंदे उलमा त ॿुधाइनि था पर ईमान छा आहे ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन नफ्सिही वालिदिही ववलदिही वन्नास अजमईन न थींदो तव्हां मां को हिकिड़ो ईमान वारो अॻे जेसिताईं मां नबी जी मोहबत खे पंहिंजी जान खां वधीक असांजी मोहबत खे पंहिंजे पीउ माउ खां वधीक असांजी मोहबत खे पंहिंजी औलाद खां वधीक ईमान आहे नबी जी मोहबत आहे दिलि खे नबी जी मोहबत आहे उन्हनि जी हर नेकी क़बूल दुआ कयो त ईमान सलामत रहिजे आमीन हिकु मूंखे मोबाइल ॾेखारियो जंहिंमें हिकिड़ो शख़्स ॾाढी सफ़ेद लंबी ॾाढी दराज़ रीश ख़िज़र यादि सुन्नत आहे पर ख़ुदा इन अक़ीद खां बचाए आमीन कहिड़ी ॻाल्हि नंबर जलील न हाँ काफ़ी जमात वेठी वो अल्लाह जो मुनकर खुदा जी बाजान जो इनकारी तमाम जोश सां ॻाल्हाए पियो खुदा ते हमला अरे ॾे त ख़बर आहे अल्लाह खे चयो अरे ॾे त ख़बर आहे ये ॻाल्हि कीअं आहे ॾुखो असांखे अॼु की हुकूमत जो अॼु पंहिंजी हुकूमत आहे बिना ते हेॾी कम थी आहिनि इन्हनि कुतल कमीननि खे जेके ख़ुदा जे वदाल जा मुनकर आहिनि इन्हनि जो हुकुम आहे त सर आवाम क़तल कया विया आहिनि इन खे न छॾिजे ख़ुदा जी ज़ात पाक खे अर्ज़ु कयो त असांजे मुल्क पाकिस्तान में न तमाम आलम इस्लाम निज़ाम आमीन 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 बिजाहे सय्यदुल मुरसलीन आमीन
اہڑियूं हालतूं हली रहियूं आहिनि ॿियनि जी दवा है असांजो नबी ईंदो ला नबी बादी मां मोहम्मद खां बाद ॿियो नबी न आहे मां आख़िरी नबी आहियां मां त नबूवत ख़तम आहे मुंहिंजी नबूवत क़यामत ताईं जारी आहे सारी आहे अहिड़ा ॾचा असांजे पाकिस्तान में पैदा थिया आहिनि दोस्तो ख़ुदा जे वास्ते अहिड़े क़दम न विहारिजो तव्हांखे अहिड़ा दलील ॾींदा त तव्हांजी दिलि खे खसे वेंदा इन दलील खे थुक हणी तव्हां नबी जे दलील खे वठो सुभान अल्लाह नबी जे दलील खे वठो नबी जे फरमान खे वठो त मुंहिंजो दिल भर वमा यल्तको अनिल हवा पंहिंजे इरादे पंहिंजी ख़्वाहिश मुताबिक़ न ॻाल्हाईंदो मगर इन्हो इल्ला वही युहा मगर जो वही जेको मोकिलियो हज़ूर जो कौल खुदाई कौल आहे खुदाई कौल रहमत ई रहमत आहे सचो ई सचो आहे जेको इनकार कंदो उन्हनि ते वॾी सज़ा आहे पर छा कयूं मुल्क में उंद मची वई आहे को चवण वारा कोन्हे मां त निकिरी निवार थियो आहियां अल्लाह जे फज़ल सां असांजी जमातूं पूरी सिंध में बलूचिस्तान में अल्लाह अल्लाह पंजाब में जिते किथे खिंडरी विया आहिनि इन ॼाण ते नारेबाज़ी शुरू थी वई नारे तकबीर नारे रिसालत नारे हैदर खे मञींदा हो न अली के माने वाले हो न जो अली को माने हथ उठाए अली जॾहिं ओहद जी जंग में सहाबनि तमामु हिकु मामूली नाफ़रमानी कई 72 सहाबी शहीद थी उन वक़्तु इंतिशार पैदा थी वियो के काॾे उन वक़्तु हज़ूर साईं अकेलो बीठो उन्हनि मुशरिकनि जे हथ में तलवारूं 500 मुशरिक हज़ूर ते हमलो कनि था पाण ॾिसी फरमान आहे को जो इनखे मुंतशिर करे नबी हुकुम ॾिनो ॿियो कोन मैदान में आयो अली साईं मैदान में पहुतो अली ख़्याल ईअं न कयो त मुंहिंजी हिकिड़ी तलवार 500 खे छा थी करे पर अली खे नबी जो हुकुम हर हुकुम खां बारी जॾहिं हैदर करार मुंहिंजे साम्हूं आयो आहे नबी जो हुकुम खे तस्लीम करे अकल थो ॾे कहिड़ी है करा नारे तकबीर अल्लाह अकबर नारे तकबीर अल्लाह नारे अकबर तकबीर अल्लाह अकबर अल्लाह अल्लाह अकबर अली जे नारे सां उहो त असल मुशरिकनि में पियो उहो किथे किरी पियो कंहिंजो बूट किरियो कंहिंजी चौपल किरी कंहिंजी टोप किरी सभु भॼी विया ॿीहर इहो वाक़ियो थियो वरी ॿी ॾींहुं भॼी विया इशारो नबी साईं फरमाए थो करे इन्नहु मिन्नी व अना मिन्हु हे अली मां मोहम्मद मुंहिंजो आहे मां मोहम्मद अली चमन चमन गली गली चमन चमन गली गली चमन चमन गली गली नारे तकबीर नारे रिसालत चमन चमन गली गली चमन चमन गली गली अली आहे त असांजो अली आहे न जिन में अली जी सुन्नत आहे अली जो कानून आहे अली जो फरमान आहे उन फरमान तो कुर्बान थींदा रहंदा उहे अली जान अली उन्हनि जो जामत जे ॾाढे मौला अली बि इंशाअल्लाह नबी जे ग़ुलाम खे कतारे कतारे मुस्तफा जे कचहरी में पहुचाई आमीन अली का थोड़ी हस्ती न आहे अली का थोड़ी हस्ती न आहे जंहिं वक़्तु अली साईं दुनिया में तशरीफ़ थिया शहर में पतो पियो नंढा आया वॾा आया औरतूं आयूं मर्द आया त मुबारक ॾियूं अली जो ख़िबूत लाइ अखियूं नथो पटे सभिनि जे इरादे में इहो थियो शाद अली नाबीना हर को ॾिसंदो मोटी वञे थो देर खां बाद सरकार मदीना तशरीफ़ थिया आहिनि मथां आया आहिनि जॾहिं महबूब साईं अली जे मथां न अचे बीठो आहे त अली अखियूं पटे मुस्तफा जे चेहरे ते न जेसि ताईं सरकार बीठी आहे सॼे कन में अज़ान आहे खॿे में तकबीर आहे अली लाइ नबी साईं दुआ घुरे थो पियो ख़ैर अली साईं अखियूं बुटला आहिनि जॾहिं अली कुझु वॾो थियो आहे सम्झ वारो थियो आहे त नबी अलैहिस्सलाम पुछियसि अली उहो वक़्तु यादि थी जॾहिं तूं अम्मा जे पेट मां तशरीफ़ थिए जाए
تو تجھے اکھیں موٹلاؤں ہر کو تو کہ نابین نابین چاہی موٹے پیو تیرے اسایاں سے تو اکھیں پٹے مجھے چہرے دے نہارو ہاں سائیں آجا سائیں ماں اماں جے پیٹ میں ہم تو اتے اللہ کا رزق مند مجھا مولا جلے ماں اماں جے پیٹ ماں جماعت مجھے پیری نظر محبوب مجھے پاک چہرے سبحان اللہ اے اوہ علیہ وجہ شان واروا سبحان اللہ الحمدللہ سنی اسا علی جا غلام جے علی جو پتو پوچھے پہلے جماعت کو پوچھو اور انہوں نے کہڑی قبر ہے کہ علی جے فرمان جو علی خدا جو ولی بے شک خدا جو دوست آئے خدا جو پیارو آئے حسنین جو بابو آئے چاہو حسنین جو بابو آئے دعا کیوں تو اسان جی محبت بھی پنتن پاک سا اکتی آمین اسا ابو بکر کے منجانا وارا ہوں بے شک صدیق اکبر کے منجانا وارا ہوں فاروق اعظم کے منجانا وارا ہوں ہر صحابی لائے نبی علیہ السلام ابو بکر صدیق لائے عمر فاروق لائے عثمان غنی لائے حیدر کرار لائے نبی فرمایو الشیطان یفررو من ذل عمر من ذل عثمان من ذل علی فرمائن تھا اے عمر تو دے پاچھے کا شیطان بھجے تو صحابہ کرام دل میں وہ توحید جو چراغ بلند رہے ہو شیطان کڑے ہوئے جو بے شک دعا کر خدا جی ذات پاک اسان جے قدم کے آخری دم تائیں حق تے پہنچائے حق تے لائے اللہ پاک جلا رہو اسان جے ملک کے حق سان سچ سان شاد آواز رکھے اللہ پاک ہر قربان غربت کھاں فقر فاقے کھاں ہر مومن کے پانے پناہ میں رکھے دعا گھرو مکہ تقریبی حالتا یہ اللہ کی عمل زمانے تاکہ سمجھانے خاطر پیش کیان شرف خدا ہے نہ گناہ کرا جا یہ ٹوٹا پھوٹا گفتگا قبول کرے یہ دعا ہے مجھا مولا تو جے پیری فرمایو تو دنیا میں جنکھے جیسا محبت قیامت میں وہ انہیں سان گڈو اسان جی تو نبی سا محبت یہ تو ہک جان خدا جو قسم جے وقت آئے تو اسان جے خون قدرو مصطفیٰ جے قدم تو قربان قربان آمین 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 جاہے سید المرسلین رحمت اللہ ربنا وتقبل دعا کروں تو وقت کھولوں گزری ہوا حالانکہ 5:30 بجے اذان تھیندی ہے کہاں تھا بس 4:15 تھی ہے ہانے آن کے عرض یہ قبول کرو تو ماں قبول زمانہ ملفظ کرا قبول 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 اگتے تہاں لائے دعا ہے اجو کی نماز پاسا کر اجو کی نماز فقیر سان گھر جی پڑھو تو منجو شاہد ماتو سبحان اللہ انشاءاللہ تعالی یا شاہدی فقیر دیندو تو مجھا مولا جے کرم مالک کہو اے کرم سرکار پانجے کول کہو اے ہاتھ سرکار جو مٹھے دے پہتو زبان کھلی پئی دعا کو تو مجھا مولا اے تو جا بانا لیکن اے رب جے حوالے کرے دندہ کارخانہ چھڑے ایک حق بارے میدان میں رب کے راضی کرنا آیا ہے مان جو باپ آیا تہاں بھی مجھے لاغو آکھی دو تو اجو کی نماز فقیر سان کر جی پڑھو جسو حسین جی نماز اج ہکڑو فرقو ملن جو پیدا تھوا تو ہے جو بیان کن تھا تو حسین نے وہ نماز پڑھی ارے کنڈو تو لگے بھی دان نکری ونے تھی وہ کمکار نہ تو کرے سکے پر جیسے جانتے اگر میں تیر لگل ہو وہ کیوں تو نماز پڑھی سکے کمینہ شرمدار زبان کے بند کر حسین کے حقیقت میں کتاب لکھن تھا پیاد شہید کے ایزا نہیں دو جی ایک کا چنڈی پائے انیا بھی ہے تقریب دیا انیا بھی ایزا نہیں شہید خدا جی رضا تے راضیہ اے شہید کے انہی ہوتے میں دیدار پدے یار جو تھی دو دیدار میں مستا اے شمر تھکن میں مستا بے شک انہی باطل فرق کھان بھی مسلمان کے بچائے اسانے سچو واسطو سچو ارادو اہل بیت رسول اللہ پاک نے چھو ایک آیت کریمہ پڑھا تھو اجو آل بیتن جو قدر کون ہے ماہن وٹ سید جو قدر کون ہے کو پر جن جو ابا ندا سچا ہے نا عشقن انہوں میں مزو آئے چاہے وقت مدینہ اور رسائیں حجت فرمائے مکۃ المکرم میں مدینہ طیبہ میں تشریف تھا
जोक दर जोक माण्हू दर ख़िदमत में ईंदा रहिया। अंसार हैरान थी विया, आंदो त कुझु न थिए, हे कीअं थो खाराए। पाण मशवरो कयूं, असां बि हस बेताकत कुझु गॾु करे ख़िदमत में पहुची। सुभाणे ते खणी हलिया, हुज़ूर जे बारगाह में पहुता, सलाम ॾिनऊं, या रसूल अल्लाह फिदाक अबी उम्मी, असांजो हक़ी नज़रानो क़बूल फरमा। बसि हिननि जो इहो अर्ज़ु वही आयत क़ुरान जी कुल ला असअलुकुम अलैहि अजरन इल्ला अलमवद्दत फिल क़ुरबात। फरमाइन त मां तव्हांखो अजर जो सवाली न आहियां, अजर जो घुरो न आहे, मुंहिंजो अजरो इहो आहे त मुंहिंजे क़राबत सां मोहबत रखो, मुंहिंजे क़राबत सां मोहबत रखो। हुज़ूर जा क़राबत में 3-4 कौल आहिनि। पहिरियों कवी कौल इहो आहे त आले अली, आले हसन, आले हुसैन, आले अकील, आले जाफर, आले अब्बास। इन्हनि जा जेके बि बच्चा थींदा रहिया आहिनि, अॼु बि मौजूदु आहिनि, क़यामत थींदा, इन्हनि जो हुकुम आहे त मुंहिंजा नबी तुंहिंजो इहो अजूरो आहे त फरमाए त मुंहिंजे क़रीबनि सां प्यार। नबी जी क़राबत सां प्यार वाजिब आहे। जेको इनकार कंदो हे जहान बि चट त हो, जहान बि चट। छिके छिके ठाहे ठाहे रसूल जी आल ते बोतान हणनि था। अने जेके नबी ते बोतान हणनि, आल दाल आहे, दुआ कयो त ख़ुदा जी ज़ात पाक उहो वक़्तु आणे जो असांजे मुल्क पाकिस्तान में तमामु आलम इस्लाम में निज़ाम मुस्तक़िम। आमीन। असांखे न दुनिया खपे, न दौलत खपे, न माल खपे, न मिल्कियत खपे। ही मालिक आहे जंहिं पैदा कयो आहे, उहो हलाईंदो रहंदो। असांखे खपे क़यामत ॾियारे त मदीने जो मोहर खपे। चओ आमीन 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 आमीन। रब्बना वतक़ब्बल। दोस्तो या दुआ क़बूल आहे? क़बूल। नमाज़ पढ़ंदव? अॼु मां सां पढ़ंदव नमाज़? जेके अॼु की नमाज़ मां सां पढ़ंदा त मथे सुभान अल्लाह। जज़ाकल्लाह। इंशाअल्लाह ताला तस्ला कर, मुंहिंजो दिलबर तोखे ॾिसी रहियो आहे, तोखे तुंहिंजो ॿुधी रहियो आहे। सम्झो जेके मुस्तफ़ा ॾिसे ऐं उन खे सुञाणे, हुनजो बि कोई छा ربنا وتقبل منا انك انت السميع العليم وتب علينا انك انت التواب الرحيم. اللهم اغفر لي وارحمني وتب علي انك انت التواب الرحيم. اللهم إنا نسألك العفو والعافية والمعافاة الدائمة في الدين والدنيا والآخرة والفوز بالجنة والنجاة من النار والنجاة من النار. اللهم يا مقلب القلوب ثبت قلبي على دينك. اللهم اغفر لنا، اللهم اغفر لنا، اللهم اغفر لنا قبل الموت، قبل الموت، ورحمنا عند الموت، ولا تعذبنا بعد الموت، ولا تحاسبنا يوم القيامة إنك على كل شيء قدير. اے اساں خالق، اساں مالک، اساں معبود، اساں مقصود تو کہ پنج شان پیارے حبیب براہوں بیکار ہو سرت گناہ جبار کریے اساں جو خطا ہو اساں کے بخش. اللهم اغفر لي، اللهم اغفر لي وارحمني وتب علي انك انت التواب الرحيم، وتب علي انك انت التواب الرحيم. يا قاضي الحاجات، يا قاضي الحاجات، يا مفتح الابواب ويا مسبب الاسباب، يا فاعل لما يريد. حسبي الله، حسبي الله، لا اله الا هو عليه توكلت وهو رب العرش العظيم. حسبي الله، نعم الوكيل، نعم الوكيل، ونعم المولى ونعم النصير، ونعم المولى ونعم النصير. صلى الله على خير خلقه سيدنا ومحبوبنا ومحبوب قلوبنا محمد وعلى آله وأهل بيته وصحبه أجمعين. آمين. بجاه سيد المرسلين رحمة للعالمين، رحمة للعالمين، رحمة للعالمين. آمين آمين آمين. لا إله إلا الله. یا رسول اللہ صلاۃ والسلام علیہ